ककर जग जे झोलनि मथां रहमतुनि जो छमर बणिजी अचनि, जंहिंजी थधड़ी छांव हर जेरे जाॻंदी शइ में अमन सलामती सुख ऐं सुराण जा सभई रंग भरींदी रहे ऐं सदायतनि घड़ियुनि में हर जानदार गेसू जे गौचनि जियां जीवन घड़ियूं घारींदो रहे। रहूं ख़ामोश कीअं जानम फटनि खे को फलोरे थो, कॾहिं कींझर पुकारे थी, कॾहिं को झोक झोरे थो। असां तारीख़ जे रण में लुटायूं आशिकियूं आहिनि, तॾहिं बीझल अञा ताईं असां में चंग चोरे थो। बदल ॼण ॻंढ में आहियूं तॾहिं ई दिलि नथी झलिजे, अवेला था अचूं निकिरी सॼी खे को त सोरे थो। ज़माना छा कंदे रोके वदन में थी वॼे मस्ती, प्री जो ॻोठ ॻोल्हींदे मुसाफ़िर पंथ डोरे थो। मुंहिंजो मन मुसाफ़िरनि जी वाहूं ते हवाउनि पंहिंजा पंथ डोरींदे डोरींदे काल्हों कर थकी पवण जी ॻाल्हि इन करे बि कई आहे। जे उतर जे हवाउनि सारियाल जी सुरहाण उधारण लाइ लाड़ जे बनिन जा परभरा पंध कंदे जी समन सरकार जा पट वसाया आहिनि। ॼारियुनि जूं करायूं मक जूं चूड़ियूं पाइण लाइ मिटी जी चुनरी न कंध लाड़िन पयूं, लॻे थो त वीचारो सियारो बि सिगो ई दिलि हल जे यादगिरियुनि वारियूं ॻंढियूं खोलण लाइ हथ आङिरियुनि खे हरकत में आणींदो। जी जी करे हलिया बोल न बोलियाऊं, हींअरो ॾंदड़ पाड़ जीअं छिके छिनाऊं, तंहिंखां पोइ आऊं साजन सघी न आहियां। वाहन जे कंधनि सां निसरंदड़ सरनि माक सां लाऊं लहंदे काक जी उन कहाणी खे पचारियो आहे, जंहिंमें राणे जूं रूह रचंदियूं रुली वेले ॿार जो श्रंगार जियां बेवसी जी उहा ॻाल्हि छेड़िन थियूं, जंहिंमें अखियुनि जा ओछण लुड़कनि जे पाणी सां पुसी था पवनि ऐं मन ज़िदीले जानम जी अजाई रुसामे जियां रत फुड़ा रोंदे जबल जी झोली में रखियल ससुई जा उहे पेर बंजी थो वञे, जंहिंजी उदासी मौसमुनि खे बदिलजण जा मिज़ाज समझाया, जंहिंजी हेकलाई हक़ीक़त खे परखण जो सॾु ॾिनो, जंहिंजी जदोजहद जवाननि खे आशिकिन जे रुमाल में प्यार जूं खतूरियूं ॿधी महबूबनि खे भेटा ॾियण वारी वाट ॾसे ऐं इहा ॻाल्हि पधरी कई त पंहिंजो पाण ख़ुदि एतमादी सां जियणु घुरिजे। ॻाल्हि समझण जी बशीर अख़बारी कालमुनि खां रेडियो ते उमाणियल अदबी ख़तनि ताईं मूं कोशिश इहा कई आहे त लिखण वक़्तु हक़ीक़त जे सीर में हक़ ऐं सच जूं ॿेड़ियूं सरेआम छॾे ॾिजनि, पोइ भले खणी उन्हनि मौज़ुअनि ते लफ़्ज़नि जा तूफ़ान केतिरा बि उथी पवनि। FM 92 जंहिंखे आऊं दिलरुबा चैनल सॾींदो आहियां ऐं उन महबूब चैनल ते सिलसिले अंदर जे अहसासनि में उमाणियल मुंहिंजे अदबी ख़तनि खे सुठनि लफ़्ज़नि सां मोट अर्पींदड़ थर जो उहो नाज़बू जहिड़ो लेखक जेको 4 महीननि खां ख़त त लिखंदो अचे पर मुंहिंजो पंहिंजो नालो लिखण खां अॼु ॾींहं ताईं इनकारी रहियो आहे। मञा थो त मजबूरियूं अहिड़ियूं बि हूंदियूं आहिनि जेके कुझु हुअण जे बावजूद बि गुमनाम रहण ते मजबूर कंदियूं आहिनि, पर गुज़िरियल हफ़्ते शामिल थियल हिन साथी जो अदबी ख़त जंहिंमें ॿुॾल सिंध टुटल दिलनि विछड़ियल महबूबनि पंहिंजनि मजबूरियुनि लिकायल नालनि रेडियो जी अहमियत सिंध जी सूंह मुंहिंजी ॼाण खे मञण सां गॾु सलाह ॾियण ऐं ॿिया बि अनेक मौज़ू जंहिंमें हिन साथी जो कलम पखियुनि जे वलर जियां मथ भरी उॾाम कंदो रहियो, लफ़्ज़नि जे ॼाणियुनि खे घोटनि जियां घाड़ेटा ॾेई मौज़ूअनि जूं मेंढियूं रचाए आवाज़ काज में शामिल थींदड़ हिन साथी जी सुहिणी सिटा घोटेतनि जे घर आयल महिमाननि खां मथ भरो मान लहणे, पर थर वारी जहिड़ियूं मुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झण लाइ बि रोहीड़े गुलनि जहिड़ा रूह घुरिजनि। अखियुनि जे खेटनि में लुड़कनि जूं बाझरियूं पोखे दिलि दर्दनि जी धरती खेड़ण मां छा मिलंदो, रिणनि में वण नाहिनि हूंदा पर छमर जूं छाऊं कॾहिं कॾहिं थधिकार जा अहसास ॾियण ईंदियूं आहिनि। ॾुकार मथां ॾुकार नाहिनि हूंदा, सदाई लुकूं नाहिनि हूंदियूं, मुक़दर ते मातम नाहे कबो, तक़दीर जे वाटुनि ते सफ़र करण मजबूरी हूंदी आहे, अंदर में बरंदड़ उलाह जी बाफ़ ॿाहिरि कढण खां बहितर आहे त भिटाई पढ़, जंहिं इहो बि चिटनि अखरनि में चई छॾियो अथई त नीहाई खां नीह सिख मुंहिंजा सुपरी सड़े सारो ॾींहुं ॿाहिरि बाफ़ न निकिरे। बहरहाल सिखण ऐं चखण को ॾोह न आहे, पर उहो बि न विसारजां त सिखियल ई लिखी सघंदा आहिनि। ख़तनि खे कॾहिं न मूं तज़ाद सम्झो आहे, न ई मुंहिंजी हक़ीक़त खे तूं का ओधर सम्झण जी कोशिश कजां। ख़ुशियुनि हुसन ऐं जवानी जे मोकिलाइण ते मायूस न थी, छो त पोढ़े चंड खे मौसमूं कॾहिं बि ॾुबरो न आहिनि चवंदियूं, तुंहिंजूं सलाहूं हूअं ई उजागर आहिनि, त पोइ डिग्रियुनि जी डोड़ कर तुंहिंजा इहे समूरा पेर पिथूं थी वञण ते मायूस छो थो थी। सॼी ॻोठ जी आदमशुमारी जो अहवाल ऐं घर घर जी ॻाल्हि लिखण खां पोइ बि नाले न लिखण ते आऊं तोखे किया गुज़ार सम्झां थो, जंहिंमें लिकत वॾी हुजे पर को बि मक़सद समायल न हुजे। तूं पंहिंजो पाण खे जेकॾहिं चांडोकिन जो पाछो सम्झी थो त पोइ सहराउनि में लहंदे दर्दनि जी दांह छो थो करीं। ज़िंदगी जी हर पटड़ी ते ॾुखनि जी रेलगाॾी गुज़र कंदी रहंदी आहे, मुसाफ़िर सूर लहंदा ऐं चढ़ंदा रहंदा आहिनि, पर माण्हू त पोइ बि मुर्की मुर्की सूर सहंदा आहिनि। वलाड़ियो वणे चढ़े गिझुन थींदी गाह, ससुई सूरीअ चाढ़ियो प्रियां लए पसा,
ही मिरूं हू मां की न कमीणी रखियो। ऐवान ज़िंदगी में उभा हथ करे वाह वेला करण खां बहितर इहो थींदो त भोगनाउनि जी भिट ते हयाती जा वार विछाए छॾ त ही सिटूं बि तोखे सॾीनि। बेरोत बणिया आहियूं, बगदाद थिया आहियूं, तारीख़ गवाह रहिजां, बेदाद थिया आहियूं। बागनि जे गुलाबनि खे त बाह जलायो आहे, ख़ुशबू जी सदाकत जा फरियाद थिया आहियूं। महबूब विछोड़नि खां पोइ यादगिरियुनि जे स्कूल में दर्द उस्ताद वटि मुंहिंजे दिलि जो शागिर्द हाणे एतिरो सिखी चुको आहे जे भटकियल सोचुनि खां सलाम वठण लाइ नथो आमादा थिए। ऐं ॿियो त जेको वेझ ख़ुदि ई दर्दनि में तड़पंदो हुजे उहो पराए दर्दनि जी कहिड़ी दवा कंदो। दिलि त चवे थी लफ़्ज़नि जा वाहुड़ अञा बि वाहींदा रहूं, पर पोइ राति हुअण करे उतर जी हल्की हल्की फुरक ते मिठो मिठो सीउ महसूस थिए पियो ऐं नेण बि निंड जो नावल पढ़ण लाइ अखियुनि जा ॾिया उझाइनि पिया। बस रही हयाती त कलमी पहिरियों क़ाइमु रहंदो, पर जेकॾहिं पाण लिखणु छॾे बि ॾिनूं तॾहिं बि का वॾी ॻाल्हि न आहे। अञा चंड चांडोकियूं न आहिनि छॾियूं ऐं अञा कख हेठां लख लिको पियो आहे। उहो ई साॻियूं गुरु सारंग फ़कीर कल्होड़े जो ना चीज़ अलाह जो